टमाटा और मूं भाजी वरती अध किलो टमाटा 150 अध किलो 5 टमाटा 6 टमाटा टोकरी में रखे बसर वरतो 60 रुपया किलो बसर पटाटा 30 रुपया माई न पासे उन्हें नंढड़ो बाप भाजी वाली में लबा मसालो दे पैसा दे जो अंदर फ्री में ॾींदा हाणे फ्री में कोन्हे 50 रुपया वरी मसालो माई ने बार मुखे ॾिसे हेॾा बे टमाटर खणी पंहिंजे मां जे बिलाइची में थैली में ॾी मूं वरी खणी मुंहिंजो नकर बाबा न सुठो न सुठो न आहे वरी हुनखे पैसा ॾे वरी ॿ टमाटा ॿ पटाटा पंहिंजी मां जे छिन में प्लास्टिक में मुझे माफी ने समझाए तो हर बार रखे अब बात जा रही हो मुझे कमाल चाहिए वरी मुझे वरी मुझे मासी ने समझाए ए अब्बा मिठू चाहिए हो तो तोरा टमाटर मुझे न टोकरी में तो एड़ो चाहिए हो कौन ताकि मेहरबानी अल्लाह सही तवा के सदा खुश रखे संधि कल बिल एक पूरा हिसाब अल्लाह ताई ताकि तंदुरुस्ती दो सदा खुश हो अल्लाह का तो सदा अली बाबा जो माइट अजीज हो मुखे चंदो अच्छा अच्छा मुझे ला मौसम ही खणी आयो मुखे चंदो त मिठू जिंदगी अगर तो के ठाणी ते स्कूल जा प्रोग्राम न छे बार असा जो मुस्तकबिल ऐं मूंखे यादि न आहे त मूं कंहिं ॿार जो प्रोग्राम छॾियो हुजे ऐं ॿार मूंखे मोरई साईं हिकिड़ी शादी जे प्रोग्राम में माण्हू आयो घणा मुंहिंजो एतिरा पैसा चयां अचां थो थोरी बिस्मिल्लाह महिरबानी ख़ुशि रखे हीअ असांजी रोज़ी आहे चई असांजो उहो अलाए कहिड़ो शहर मूंखे यादि नथो अचे पर ॿुधायो तव्हांखे मूंखे चई मिठू असांखे असांजो ज़मीनदार अलाह हुनखे ख़ुशि रखे उन असांखे ज़मीन ॾिनी आहे असां पंहिंजी मदद पाण स्कूल ठारायो ऐं स्कूल जी इब्तिदा कयूं था सभिनि ॿारनि जी फरमाइश कादर बख़्श मिठू अचे मुंहिंजो साईं मूंखे एड्रेस लिखी ॾियो आहे पहुचो त तूं तुंहिंजो हिसाब किताब छा आहे तुंहिंजो रेट घणो आहे मुंहिंजो साईं माण्हू आहियां को बाटा जो बूट कोन आहे जो तव्हांखे रेट ॿुधायां तव्हां जॻह आउं वियुसि ही साईं अल्लाह तो ॾिसे जेतिरी मूं शादीअ खां पैसा ॻाल्हाया हुन खां ॿीण ते मूंखे नंढनि ॿारनि तमामु सुठो साईं मूंखे ॿीण ते ॿारनि इनाम ॾिनो त ॿारनि जा प्रोग्राम न छॾी छॾियो अॼु ॾींहं जो इलाही नंढा नंढा ॿार ख़ुशि थींदा आहिनि अंदरि में रहंदो आहियां पर ॿार ख़ुशि थींदा आहिनि अलाह करे बेऔलादी माण्हू कोई कोन हुजे अल्लाह सही सदा ख़ुशि रहे सिंध सभा मिठू तोखे अल्लाह ख़ुशि रखे अल्लाह तोखे ॿी हयाती ॾिनी आहे ऐं अहिड़ो मिठू असांखे वरी खपे त कादर बख़्श मिठू